बाबा साईं, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त ख़ान बहादुर फ़िरोज़ ख़ान वांगुरु शहरोज़ ख़ान जो लाश बि मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसां। इहो वक़्तु हाणे घणो परे न आहे पुट। शहरोज़ ख़ान वॾो चालाक माण्हू आहे। जेकॾहिं शामिर हुनखे जीअण ॾिनो न त हू ओचितो वार कंदो ऐं शामी जा तरा निकिरी वेंदा। शमीर ख़ान जो दिमाग़ लूमड़ी जहिड़ो आहे ऐं हू शेरोज़ ख़ान खे कॾहिं बख़्श कोन कंदो। हा बाबा साईं, शामिर ख़ान वॾी फिल्म आहे, पर शहरोज़ ख़ान पंहिंजे पीउ जी सोबत में रहण जे करे वॾो चालाक ऐं शातिर आहे। पर मूंखे शमीर जे ज़हानत ते पूरो वेसाउ आहे त हू ईअं धोखो नथो खाई सघे। बाबा साईं, शामिर ॿुधायो त ज़र अली खे हुनजा घर वारा बहितरीन इलाज जे लाइ लंडन वठी विया आहिनि। मां ज़र अली जे लाइ ॾाढी परेशान आहियां। इहो त सुठो थियो। ज़र अली जल्दी सिहतयाब थी ऐं पंहिंजी अची नौकरी संभालींदो। हा बाबा साईं, जेसि ताईं ज़र अली सिहतयाब थी मोटी अचे मुंहिंजी दिलि बेचैन रहंदी। अजीब वहम ऐं विसवसा हर वक़्तु मुंहिंजी दिलि खे घेरे रखनि था। धी, तूं घर मां निकर ऐं पंहिंजे ॻोठ में पंहिंजे साहेड़ियुनि सां मिली जुल त जीअं थोरो तुंहिंजो माहौल चेंज थिए पुट। बाबा साईं, मुंहिंजूं सहेलियूं पाण हादसनि जो शिकार आहिनि। मुंहिंजो छा सहारो थींदी? पुट, दुख ऐं तकलीफ़ुनि खां आजो त हिन दुनिया में केर ई कोन्हे को न को कंहिं न कंहिं दुख में विकिड़ियल ई आहे। पोइ शाह हुजे या गदा, दुख खां वाधो केरु कोन्हे पुट। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।